साईं एतरा पंगा वता थई के नी कंहिंखे मिले न मोचड़न जो वसकारो असाई ॾेई। तू ते नंढ जाए चिंबा लूसी जोर रे अले नी कुरान पर मिती उड़ा त कुछ अल्लाह करे साईं एतरा पंगा वता मोचड़न जो वसकारो साईं एतरा पंगा वता थी केंगे केडी कंहिंखे मिले त मोचड़न जो वसकारो मचाईंदई। जुमू जुमू 8 ॾींहं रादी टिकटॉक ते पाण खे मुतबर तो समझी चवे सारंगशर ठरी मीरवा वारो साईं ये सारंगशर जाए उहे शागिर्द जे सारंगशर खे जेल में विझरायो। भजाड़े चिबे की ना पान के भी अंदर कराए हलड़े फ्रोला पुट साईं हे उहो ई खतरो थई। हलड़े लूसी सा पीर मुरीद कया तोखे दिसू अरे हे त पाण वारो बहादुर आ न। हाँ साईं दीद अमर जे चवण ते सौदो कोन वठी आहे उन निंड में टेंड के हाणे 12 थस दोस्तन में यारन में ऐं ॿारन में। अरे हे त पाण वारो सूमरो आ न। हाँ साईं पिते में पथरी सिविल में कढाइण वियो सिविल वारन में जालो ई कढी छॾियसि। अभो तो जड़ा खोड़ मुनाफिक मुखे हथ ॾियण जे लाइ तरसंदा आहिनि। हलड़े तो जड़न के मां रोज बसर जी बोरी में विझी करे सब्जी मंडी में खपाईंदो आ कम ते ॾिसे टमाटर बुथियो मुर्शिद हुनखे चई छॾजा। हलड़े छोरा मुर्शिद आया अपने टपालियां साईं खैरा खैरा पांजो ही बच्चो है। जैदू भाई किधर? दुबई ज़ेबा गोल से मिलने। उसकी तो शादी हो गई। गुरु सब कुछ हार गया।